मांजे अमीर पुट उन्हीं माडे 15,000 मोकिलिया है। मां उन जो हिकु थोरो बि नथी लाहे सघां। नबी कंदो त वरी वरी नबी जी चाहठ चुमंदो, हिकिड़ो दफ़ो न पर बचन सुधो। मौलाना राशिद साहब अस्सलाम वालेकुम। को आंधी जंगुन को मंडी तुझी दिल जेका कढे तू ॾेई वेंदे मांखे अखियुनि ते आ। अञा बि दुआगी रहंदी तां वरी वरी नबी जो दर ॾिसंदे। हमारे भाऊ राशिद महमूद साहब तुझे लाइ 15,000 रुपया मोकिलिया कल तुझी वीडियो ॾिठी भाऊ तव्हांखे मोकिलियो अथई। हाणे वो हे मिलिया आहिनि मुंहिंजा राशिद साहब पुट। राशिद साहब मुंहिंजे अमीर पुट उन्हीं माडे 15,000 मोकिलिया है। मां उन जो हिकु थोरो बि नथी लाहे सघां। नबी कंदो त वरी वरी नबी जी चाहठ चुमंदो, हिकिड़ो दफ़ो न पर बचन सुधो हिन पंहिंजी अवाम सुधो। अल्लाह ख़ुशि कंदो नबी करी सदाई आबाद हूंदे। मां निधड़की जी गण कई थी त रब तोखे गंज मोकिलियो उते बि हिते बि। हा तूं खाए न खानदान जो पुट अमीर जो पुट बाबो वॾो बि अमीर हो। इमाम हुसैन गंज ॾींदी शहीदनि जो बाबो जेको करबला में उन्हीं जा आबादी।